वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई इनक़िलाबी शायरी के जुर्रती अंदाज में इनक़िलाबी शायरी के जुर्रती अंदाज में बातिलन के चोट ॾींदे बातिलन के चोट ॾींदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई एवां जाॾो वेठो आहे उसामा अल्लाह ताला इन जो उम्र इज्जत में बरकत अता फरमाए अगाड़े ॾेढी दसी जे मुझे जमण ते ता आयो मोड़ में तारके में हाजी नजमुद्दीन साहब अल्लाह ताला उन जे कब्र जे मथा करोड़ आराम जा मीनादल फरमाए गालबन हर प्रोग्राम में मुझे अचण दींदो बुधाए तो सही मुखे दसी नाम त तुझे पैदाश ते हाजी साहब आयो मां जो दहाणे वरी वरे रड़ा थोड़ो पासीरा थया वाला के तो न सही वरी सदींदासी अल्लाह कंदो वरी इंदासी ये अध सदी इन अल्लाह अल्लाह जे रसूल जे नाले सां गाइंदे अध सदी अल्लाह के पारा तारा बाकी हयाती चई त इनक़िलाबी शायरी के जुर्रती अंदाज में इनक़िलाबी शायरी के जुर्रती अंदाज में बातिलन के चोट ॾींदे बातिलन के चोट ॾींदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई कदहिं सांघड़ कदहिं कंबर सुबह घर में शाम थर में कदहिं सांघड़ कदहिं कंबर सुबह घर में शाम थर में ये सफर में हलंदे ये सफर में हलंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई वाज़ सां गॾु नात जलसन जी त हूंदी सुहा वाज़ सां गॾु नात जलसन जी त हूंदी सुहा आलिमन सां उथंदे वेहंदे आलिमन सां बुज़ुर्गन सां उथंदे वेहंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन हक जो आवाज़ ॾींदे हक जो आवाज़ ॾींदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा इश्क अरबीअ मंझ रहंदे इश्क अरबीअ मंझ रहंदे अध सदी गुज़री वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई मान मिलियो मुस्तफा जे नात सदके अणमयो मान मिलियो
सदके अणमयो इजहार नेमत अल्लाह जा करोड़ा करम इजहार नेमत जो ज़ाहिर करण इहो बि रब जे शुक्रिया में शामिल आहे मोड़ में ज़मानो थियो रब खां दुआ घुरियम त मुंहिंजा रब मुंहिंजो हाल त तोखां कुझु न मां जहिड़ो आहियां मुंहिंजी दिलि घुरे थी त मां हर साल हर महीने शरीफ़े न जा बैतुल्लाह जी ज़ियारत रोज़े रसूल जी ज़ियारत रब तूं फज़ल फरमाईंदे त मुंहिंजी तमन्ना इहा आहे उहो साल वरी अॼु ॾींहं ताईं 20 साल गुज़री विया हर साल गुरबत के बावजूद भी हर साल मको वधी अल्लाह फजल पांजो फरमाए मां दोस्तन के दसिंदो उते मां वई एकड़ी दावत हुई दोस्त दी मौलाना मक्की साहब जो पुता बुधो हरम जो मक्की वाइज इस्लाम मौलाना मोहम्मद मक्की अल्लाह ताला उन्हनि जो उम्र इज्जत में बरकत फरमाए उहे भी दावत में आके ॿिया आलम सवारा भी दावत में उते मां को शेर चवरायो मां शेर चयो मौलाना मुखे वडो दाद ॾिनो ॿिए बि हिकिड़े वॾे आलम सवारो मुफ्ती साहब वॾे पाए जो उन्हें भी वडो दाद ॾिनो उन्हनि भी कुछ मुखे खर्ची ॾिनी मालिकनि जिन जी दावत आई उन्हनि पुछियो साईं केतिरो तव्हांजो उमिरि ते ख़र्च मां ॾसियो मां तॾहिं 63,000 चई मथे साल जी टिकट असां ॾियो हर साल ॿियो मुंह में कमु कहिड़ो आहे उन महबूब करीमन जी नात पढ़ंदे अल्लाह मूंखे एज़ाज़ ॾिनो चई मान मिलियो मुस्तफ़ा जे नात पढ़ंदे अणमयो मान मिलियो मुस्तफ़ा जे नात पढ़ंदे अणमयो नातिया गुलशन में जीअंदे नातिया गुलशन में जीअंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई आहे खुशबती इमदाद जी अब्दुल हफीज़ आहे खुशबती इमदाद जी अब्दुल हफीज़ नात जे दुनिया में ईंदे नात जे दुनिया में ईंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई अल्लाह से कबूल फरमाए सलाम माशाअल्लाह ही होया।